फौजी फौजी तेरा बाहर से रुली वे सब शिमजार बचन ही बेगुनाह कत्ला मुझे ॾिसो था तव्हां पाण सरकार मुझे रोड ते खणी मारियो अथसि 3 ॾींहं गुम कयो अथसि 3 ॾींहंनि खां पोइ खणी हिते रोड ते मारियो अथसि। हाणे इन जो इहो इंसाफ़ आहे त मुंहिंजे पुट जो इंसाफ़ कयो खून जो इंसाफ़ थिए। तव्हांजो हुकूमत खां को मुतालबो फौजी फौजी जेके माना जेको टियों वीडियो आयो आहे जंहिंमें कातिल खे उतां जो कामोरो DSP शाबाश ॾेई रहियो आहे पुठी ते हथ जेको आहे न रखे रहियो आहे ऐं मुंहिंजे भाउ खे खणी 2 कलाकनि खां पोइ उहे अस्पताल था पहुचाइनि ऐं उन खां पोइ बि उनखे उन ते वार कया आहिनि उन खां पोइ बि उनखे गोलियूं हयूं आहिनि। ही बेगुनाह क़त्ल आहे ऐं इंशाअल्लाह ताला न लिकी सघियो आहे न लिकंदो ऐं अलाह असांखे इंसाफ़ ॾींदो। अपील था कयूं पुरज़ोर अपील था कयूं ऐं सिंध गवर्नमेंट खां त जुडिशल कमीशन जोड़ी वञे जंहिंमें ई असांखे इंसाफ़ नज़र ईंदो ऐं इंसाफ़ मिलंदो। इरशाद रांझाणी असांजो GSM तहरीक जो अॻवान हुयो कराची डिवीज़न जो ऐं इरशाद रांझाणी जो क़त्ल असांखे ईअं महसूस थो थिए त साज़िश तहत थियो आहे ऐं उनजे ज़ाहिर ज़हूर त हिकिड़ो ड्रामो इहो पेश कयो आहे त UC नाज़िम आहे रहीम शाह। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका चऊं था उहा इहा आहे त इरशाद रांझाणी जे शहादत खे अॼु 4 ॾींहं आहे पुलिस सिंध गवर्नमेंट या सभु इदारा अॼु ॾींहं ताईं इरशाद रांझाणी जे ख़िलाफ़ किथे बि उन जेको क्रिमिनल रिकॉर्ड या हुन ते का FIR NC बि कान्हे का ज़ाहिर कोन करे सघिया आहिनि। पर जेको माण्हू दावा थो करे उतां जो चेयरमैन उन ते 3 खां 4 खून जूं FIR कटियल आहिनि ऐं 10 खां 15 ॿियूं FIR कटियल आहिनि।